असांजे दोस्तन के लावारिस करे मारी तो तोखे बुढ़ी मरण खपे, तुझे एसएसपी के बुढ़ी मरण खपे। असांजा साहब भी मारजल था यार। का सिंध है ये, तुझे वडेरन जी औताक ना है। इस सिंध जा मानू मजदूर हारी नारी सोशल एक्टिविस्ट रोज मारजल था। मानू जो जान मोहम्मद महर जे लाइ बयान जारी कियो अथसि त जान मोहम्मद महर जे लाइ असां हमारे पास कोई थ्रेट नहीं था। अरे थ्रेट छा जो तव्हांजी पुलिस खे इहा ख़बर कोन्हे त विच शहर में मारियो भॼी विया आहिनि। उन टाइम ते तुंहिंजी पुलिस में गैरत कोन हुई। उन टाइम ते तुंहिंजो दलाल क़िस्म जा ऑफिसर जेके घरनि में वेही शराब पिया पीअनि, तूं वरी चईं थो त तोखे दरख़्वास्त जान मोहम्मद महर ॾे हा त तूं उनखे क़त्ल थियण खां पहिरीं बचाई आहे। तूं पंहिंजी नौकरी बचाईंदे या तूं माण्हुनि खे बचाईंदे? दहशतगर्दी जा केस कंहिं ते दाख़िल करे छॾ, कंहिंजे मथां कूड़ा केस दाख़िल करे छॾ। उन टाइम ते गैरत कोन थी अचई। को मारजी वञे तो बयान जारी तो करे, असेसमेंट हमारे पास नहीं थी। हासिल तव्हांजी इंटेलिजेंस वॾी मोतबर क़िस्म जी आहे। पुलिस वारा माण्हू पकड़े धाड़ेलनि जे हवाले कनि था। उहा वीडियो जान मोहम्मद महर रखी आहे। उनखे त तूं गैरत अथई, उनखे पकड़े मूंखे ॾेखार। तुंहिंजे हथ में गुलाम नबी मेमन का हिकिड़ी पोस्टिंग आहे जेका तूं पंहिंजे बग़ैर पैसनि जे कंदो हुजी, या तोखां को वॾेरो चवे त मूंखे एसएसपी खपे, तूं चवी आऊं इहो नथो ॾियां, ही ईमानदार एसएसपी लॻाईंदुमि। का अॼु ॾींहं ताईं हेतिरो अरसो थियो अथई, का हिकिड़ी कुड़ी एफआईआर तो ख़तम कराई आहे कंहिं सिंध जे माण्हूअ जे मथां? किरदार जी ॻाल्हि तो करी। हेड़ी पोस्टिंग हिन खां त आउं चवंदो चौकीदार भलो आहे, घटि में घटि पंहिंजी मर्ज़ी सां दरवाज़ो खोलींदो आहे। आईजी खां वॾी का पोस्ट हूंदी आहे? आईजी माना तव्हांजो सिपाही रिश्वत वठे त इन जो मक़सदु इहो आहे त आईजी रिश्वत पियो वठे। जेकॾहिं तुंहिंजी पुलिस जे अंदरि कंहिं सिपाही वटि बंदूक कोन्हे त इन जो मतिलबु आहे त उनजो आईजी करप्ट आहे। जेकॾहिं तुंहिंजो पुलिस वारो कंहिं माण्हूअ खे वञी गिरफ़्तार पकड़े वञी धाड़ेलनि जे हवाले करे त इन जो मक़सदु आहे त आईजी सिंध पियो धाड़ेलनि खे सपोर्ट करे। तूं ॿुॾी मर। तूं कंहिं सिंध जे बाज़मीर माण्हूअ खे बचाइण जे लाइ तो कहिड़ो किरदारु अदा कयो आहे? तो अजमल सावंत जा माण्हू पकड़ण जे लाइ कहिड़ो किरदारु अदा कयो आहे? तोखे त फोन आई त एसएसपी हटाइणो हटिजी थो वञे, तोखे फोन थी अचे एसएसपी लॻाइणो आहे लॻी थो वञे। ॿुॾी मर इन आईजी शिप खां बहितर अथई। ॿुॾी मर। तूं आईजी आहीं। तुंहिंजी फोर्स जो मोरल डाउन थियो आहे। तुंहिंजा पंहिंजा सिपाही शहीद थिया आहिनि। तुंहिंजे सिपाहियुनि खे धाड़ेलनि बख्तरबंद गाॾीअ जे अंदरि अची मारियो आहे। कॾहिं तो उन्हनि खे बचाइण जे लाइ का ऑपरेशन शुरू कई? तो सिंध हुकूमत सां मुहादो अटकायो त आउं पंहिंजे जवाननि जो पलाम कंदुसि, कचे में घिड़ंदुसि? तूं वए न। तूं हिकिड़ो बेवस माण्हू आहीं, पोस्टिंग जो लालची माण्हू आहीं। तूं किरियल किरदार जो मालिक आहीं। आईजी सिंध सॾाइण ते तोखे शर्म अचणु खपे। तूं हिकिड़े जान मोहम्मद महर जेको तुंहिंजो बि दोस्त हुयो, तूं उनजे लाइ चई थो त हमें असेसमेंट रिपोर्ट नहीं थी। सुभाणे मुमताज बुखारी के मारिन असेसमेंट नहीं थी, शौकत मुनारी के मारिन असेसमेंट नहीं थी। तुझी असेसमेंट ते लानत हुजे। तू एसएसपी तू आईजी करे जे लायक तो शायद तो के चौकीदार भी न रखा। जेकॾहिं आउं सिंध जो वज़ीर आला हुजां हां, जे आउं सिंध जो कोई मिनिस्टर हुजां हां, तुझे ऑफिस में तोखे पकड़े तोखे कुर्सी खां लाहे छॾिया हां, तू आईजी जे सराइण जे लायक नहीं। गुलाम नबी मेमन तोखे बुरी मरण खपे। तोखे शर्म अचण खपे। तू सरदारनि जो दलाल आहीं। आउं अॼु हिते वेठो आहियां तुंहिंजे करे, छो त तो जहिड़नि दलालनि सिंध जे कंहिं माण्हूअ खे तहफ़ुज़ न ॾिनो आहे, कूड़नि केसनि खां न बचायो आहे। तूं सिफारिश मंशात फरोशी मां अॾा हलाइण वारनि जी सपोर्ट तो करी। तोखे सिंध जे अंदरि को नौजवान न खपे जेको सिंध जे आवाज़ उथारे ऐं को वॾेरो तोखे फोन करे त हिनजे मथां एफआईआर करणी आहे। तूं गुलाम आहीं। तोखे ॿुॾी मरण खपे। तू जान मोहम्मद महर जे लाइ चई थो त जान मोहम्मद महर जी थ्रेट जी असांखे ख़बर न हुई। तोखे इहा ख़बर आहे त केतिरो भत्तो मिले थो? तोखे इहा ख़बर आहे त तुंहिंजा एसएसपी केतिरो कमाइनि था? तोखे इहा ख़बर आहे त तुंहिंजो कहिड़ो एसएसपी कहिड़े वॾेरे जी औताक जो रखियल आहे? करप्शन फिलाना टीरा। तो सिंध जे अंदरि का कमेटी विहारे कंहिं गरीब मज़लूम के सोशल एक्टिविस्ट जे मथां लॻल कंहिं केस खे ख़तम करायो आहे? न। तू पंहिंजी पोस्टिंग बचाइण जे लाइ, पंहिंजी नौकरीअ खे तौल ॾियण जे लाइ तू करप्ट माण्हू आहीं। करप्ट तरीन माण्हुनि सां गॾु वेही तू कमु थो करीं।
तोखे बुढ़ी मरण खपे। वरी चवां थो ही आईजी सिंध ना है, ही गुलाम नबी मेमण जा ये हाल है तो पोइ एरे गेरे नथू के आईजी जा छा हाल हूंदा। हिकड़ा आईजी एसएसपी पुलिस वारनि सां दोस्तियूं अथनि त वञी राति जो उन्हनि जी डिस्ट्रिक्टुनि में वञी उते महफ़िलूं था मचाइनि। असांखे सभु ख़बर आहे तव्हांजी कहिड़ी पुलिस वारी कहिड़ो पुलिस वारो किथे जो कंहिंजो आहे, पर असां ज़बान न खोली आहे। असां चयोसीं त जॾहिं आईजी गुलाम नबी मेमण लॻंदो त सिंध में तब्दीली ईंदी, सिंध जी पुलिस जो क़बिलो दुरुस्त थींदो। तव्हां त सभा चूड़ियूं पाए वियो, चूड़ियूं तव्हां खां त धाड़ेल भला आहिनि यार। ऐं धाड़ेलनि खे सलाम थो कयां, घटि में ॾोह करे मञनि त था न। ही शेरल महर केरु थींदो आहे? शेरल महर, शेरल महर जे पीउ जी बादशाही आहे जो शहर में सखड़ में कंहिंखे मारे वञे। सरदार आहिनि को जेके जतो ई के चवनि था की कंहिंजा सरदार आहिनि, के किथां जा सरदार आहिनि जेके पंहिंजी बाहि कढण जे लाइ कंहिं माण्हू खे मारे वञनि। जान मोहम्मद महर जो त को तालुक ई न हो। जान मोहम्मद महर त के जहिड़े झटे में पवंदो कोन हो, बाक़ी माइटनि जी त हर माण्हू सपोर्ट कंदो आहे। पर ही कहिड़ो तरीक़ो आहे त तुंहिंजो एसएसपी तुंहिंजा डीआईजी मुजरनि में मसरूफ़ हुजनि ऐं सिंध जा सहाफ़ी क़तल थियनि ऐं कंहिं हिकिड़े सहाफ़ीअ जे कातिल खे अॼु ॾींहं ताईं तो गिरफ़्तार न कयो आहे। तोखे बुढ़ी मरण खपे।